जे पंहिंजो नूर निचोए विया ऐं तुंहिंजी जोत जलाए विया, से लुड़क मिटी में लोए विया पर छा छा मोती पाए विया। भुरगड़ी साहिब जे नाले ते त असां मां हर माण्हू चाहे थो त असीं जेतिरो वधि खां वधि ॻाल्हायूं, छाकाणि त भुरगड़ी साहिब जूं जेको आहे शख़्सियत जा केतिरा ई पहलू ऐं पासा आहिनि जिते घणो ॻाल्हाए सघिजे थो। पर आउं नंढिड़ो अर्ज़ु कंदुसि असांजा जेके बि स्पीकर्स आहिनि त मुख़्तसिर नमूने सां हिकु जामे ॻाल्हि, जीअं असांजो नसीर मिर्ज़ा साहिबु चवंदो आहे त समुंड खे कूज़े में समाइणु, सो समुंड पूरे खे कूज़े में समाइण जी सादत कंदा त तव्हां उन्हनि सभिनी जी वॾी महिरबानी थींदी। ॿियो हिकिड़ी अनाउंसमेंट आहे त द विजुअल डायरी हिकिड़ो फेसबुक ते लाइव पेज आहे जंहिं ते जेको प्रोग्राम सॼो आहे उहो लाइव हलंदो आहे। सो तव्हां जेके बि दोस्त आहियो, तव्हां पंहिंजा जेके वीडियोज़ आहिनि या जेके तस्वीरूं आहिनि उहे पूरियूं द विजुअल डायरी फेसबुक ते पेज आहे उन ते पियूं आहिनि थियूं, तव्हां उतां उनखे ॾिसी सघो था, उन पेज खे तव्हां लाइक कयो ऐं पूरो ई प्रोग्राम तव्हां शेयर बि करे सघो था। ऐं हीउ जेको पूरो प्रोग्राम आहे तव्हां यूट्यूब ते वञी द विजुअल डायरी जे नाले सां पूरो प्रोग्राम तव्हां डाउनलोड बि करे सघो था ऐं पाण वटि रखी सघो था, उनखे शेयर बि करे सघो था, सब्सक्राइब करे सघो था। ऐं उनखां अलावा ॿियो बि असीं ॿुधाईंदा आहियूं त हीउ जेको सॼो प्रोग्राम थिए पियो इहो असीं रिकॉर्ड तौरु हिकिड़ी वीडियो पूरी जे असां वटि महफ़ूज़ थिए पई, इंशाअल्लाह इहो रिकॉर्ड तौरु असां वटि हूंदी। ऐं गुज़ारिश कंदुसि असांजे अॻे स्पीकर खे साईं मोहतरम महमूद ख़ान भुरगड़ी साहिब खे त पाण अचनि ऐं रईस ते पंहिंजा वीचार वंडनि। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। असांजा मानवारा साईं जलाल महमूद शाह साहिब, असांजा साईं मोहम्मद हाशिम लगारी साहिब ऐं असांजा स्टेज ते वेठल महिरबान ऐं हिन डॉक्टर नबी बख़्श हाल में आयल महिमानों, अस्सलाम वालेकुम। मुंहिंजा भाइरो, असांजे दोस्तनि तमामु काफ़ी कुझु ॻाल्हायो ऐं मुंहिंजे हिसाब सां इहो तमामु थोरो ॻाल्हायो। जंहिं शख़्स जे बारे में जेका ॻाल्हि पई हले उन जे बारे में जेकॾहिं ॻाल्हाइजे त शायदि ई सुबुह जा 5 थी वञनि तॾहिं बि उन जी वाखाण कंदे न खुटे। सभु खां अवल आउं जेका ॻाल्हि पेश कंदुसि, सभु खां अवल उन में रईस ग़ुलाम अहमद ख़ान जी त ॻाल्हि कंदुसि ई कंदुसि, पर अहसानमंद आहियां सभु खां अवल मियां मोहम्मद हाशिम लगारी साहिब जो, जंहिं हेॾो वॾो भुरगड़ी साहिब ते किताबु लिखियो जेको 825 सुफ़नि ते मुश्तमिल आहे। ऐं आउं उन ॻाल्हि जो वञी शायदि आहियां त मोहम्मद हाशिम साहिबु जेका महिनत कई हुई, जेका मुंहिंजे अखियुनि ॾिठी, जंहिंजो मिसाल थो ॿुधायां। लगारी साहिबु हिकिड़े ज़माने में लाड़काणे में डीसीओ तरफ़ आयो हुआ। मुंहिंजो इतफ़ाक़ उते लाड़काणे में वञणु थियो ऐं मूं बहितर सम्झो त मियां मोहम्मद हाशिम वटि वञी राति तरसां ऐं आउं साणसि वञी राति तरसियुसि। राति जी मानी बि खाधी, पाण वरी पंहिंजा कमनि खे लॻो रहियो। सुबुह जो फजर महिल आउं जॾहिं निमाज़ ते उथियुसि त मूं ॾिठो त मियां मोहम्मद हाशिम साहिबु मेज़ ते वेही कुझु लिखपढ़ करे रहियो आहे। मूं सम्झो त के सरकारी काग़ज़ आहिनि ऐं तमामु वॾी ज़िमेदारी आहे, उन जा काग़ज़ निकाल कंदो हूंदो। सुबुह जो जॾहिं नाश्ते ते वेठासीं मूं अर्ज़ु कयोमांसि, मुंहिंजो साईं अहिड़ो केतिरो कमु आहे जो तव्हां इहो करियो था, जो फजर जे टाइम ते बि सरकारी कमु था करियो। त मूंखे जवाब में फ़रमायूं त अदा इहो आउं लिखपढ़ कोन थो करियां, पर आउं जेको ऑनरेबल ग़ुलाम अहमद ख़ान भुरगड़ी जे बारे में किताब थो लिखां उन जी तसरीफ़ ते लिखां थो, छो जो मूंखे हू टाइम कोन थो मिले। साईं मोहम्मद हाशिम खे हिकु दफ़ा न पर अलाए केतिरा दफ़ा जेकॾहिं असां सलाम करियूं तॾहिं बि घटि आहे। ऐं आउं पाण राति जो भुरगड़ी, असां भुरगड़ी जी क़ौम उन ते इहो संदसि अहसान सम्झो वञे थो। आउं निहायती शुक्रगुज़ार आहियां। मुंहिंजा दोस्तो, ग़ुलाम अहमद ख़ान भुरगड़ी हिन दुनिया में पैदा थियो ऐं हिन दुनिया मां हलियो वियो, पंहिंजूं यादगिरियूं ऐं पंहिंजा नक़ोश हिते छॾे वियो। मुंहिंजा भाइरो, हेतिरा इंसान गुज़रिया आहिनि। अॼु भुरगड़ी साहिब खे हिन दुनिया मां 96 साल थिया आहिनि, फ़क़ति 4 साल सदी मां घटि आहिनि। पर छा हिन इंसाननि में अहिड़ो को बि इंसानु ॿियो कोन हो जेको ग़ुलाम अहमद ख़ान जी जाइ वलारे सघे? अफ़सोस जी ॻाल्हि आहे। माण्हू चवनि था त संदसि नसीबु हो, यकीनन नसीबु हो, पर अवां सभु ॼाणो था त अलाह तबारक व तआला इंसान खे फ़ैलुल मुख़्तियार कयो आहे। अवां जेकॾहिं इन ते नज़र विझो त आख़िर ग़ुलाम अहमद ख़ान जी हिन मनसब ते पहुचण जो राज़ छा हो? उन जो बुनियादी राज़ हो संदसि तालीम। पाण तालीम याफ़्ता ऐं
उहो शख़्स हो जंहिं बारेट लॉ जी सनत हासिलु कई। हालांकि संदसी बिरादरी में संदसी घर में ॿिया भाउर मौजूदु आहे, पर उहे जेकॾहिं पढ़िया न त इन मनसब ते न पहुता। अॼु जे असांजा जवान आहिनि त उहे पढ़ण जे इल्म जे हासिलु करण लाइ कंहिं बि क़िस्म जे पासे तयारु न आहिनि। अञा तव्हां ॾिसो त औलाद जी जेका वॾमाण पीउ आहे हुनजी तरक़ी आहे, उहा आहे माउ जी हंज। माउ जी हंज में ॿारु ॼमे थो, उतां वधे थो। असांजी बदकिस्मती इहा आहे जो असांजी नियाणियूं तमामु तालीम खां पोइते आहिनि। केॾी ख़ुशी जी ॻाल्हि आहे, हिकिड़ी असांजी नियाणी मोहतरमा शहज़ादी साहिबा उथी आहे, हुननि सभिनी महिरबाननि खे गॾु कयो आहे। हिन हाल में आउं केतिरा दफ़ा आयो आहियां पर हेतिरी मेजॉरिटी मूं कॾहिं कोन ॾिठी। इहा महिनत आहे अॼु शहज़ादी जी। इहा बि असांजी नियाणी आहे। जेकॾहिं असांजूं नियाणियूं हींअर हेतिरनि माण्हुनि में तव्हां ॻणींदव त ॻणप ते ॿिनि आङुरियुनि हथनि जूं जेके आङुरियूं आहिनि से बची पवंदियूं, नियाणियुनि जो तइदादु घटि आहे, छो जो तालीम कोन्हे। तंहिंजे करे असांजे दोस्तनि खे ख़ासि तौर ते अर्ज़ु इहो आहे त तालीम जो ख़ासि ध्यानु कयो वञे ऐं नियाणियुनि खे पढ़ायो। असांजे ग़ुलाम मोहम्मद ख़ान जी राय हुई त बुनियादी जेका तरक़ी आहे इंसान जी वधण जी, उहा तालीम में आहे। जेकॾहिं ग़ुलाम मोहम्मद ख़ान नौबत लाराई या बम्बई खे सिंध खां धार करायो या जेको बि कमु कयो, जेको तमामु वाखाण जोॻी ॻाल्हि आहे, पर उनखे वधाइण लाइ त केरु कोन्हे, उनखे अॻिते करण लाइ त केरु पैदा ई कोन थो थिए। छो असीं उहे मख़लूक कोन आहियूं। जेकॾहिं तव्हां भेट करियो, असीं एशिया जा माण्हू आहियूं, तव्हां भेटियो एशिया जा माण्हू पोइते पिया वञनि, यूरोप जा माण्हू अॻिते पिया वञनि। सोचो, हुननि जी हिकिड़ी थ्योरी आहे, हू चवनि था त एक्शन खे रिएक्शन आहे। हू चवनि था त कंदव त थींदो, न कंदव त कुझु कोन थींदो। असांजा दोस्त चवनि था पाणे सभु कुझु थी वञे, असीं पढ़ूं बि न, करियूं बि कुझु न, ऐं असीं आसमान ते पहुचूं, इहो नामुमकिन ॻाल्हि आहे। तंहिंजे करे आउं इहा ॻाल्हि वरी पेश कंदुसि। इन खां सवाइ ख़ासि तौर ते मुबारकबाद ॾियां थो साईं जलाल महमूद शाह साहिब खे। इन जा असांजे घर ते, असांजे बुरड़ी क़ौम ते निहायत एहसान आहिनि। साईं GM सैयद साहिब जी जेका संगत हुई उनखे निभाईंदे पाण टी पीढ़ी जा माण्हू आहिनि। संदसि वालिद साहिबु एहसान कयो जो अची ग़ुलाम मोहम्मद ख़ान जी जेका आख़िरी आरामगाह आहे उनखे सिंगारियो। इहा संदसि असां ते, क़ौम ते, असां ते हिकिड़ो वॾो एहसान आहे। ऐं हीअ संदसि एहसान आहे जो हर साल, हर महफ़िल में, हर मजबूरी हूंदे, हर मशगूली हूंदे साईं छॾे साईं हिते अचे थो। इहा संदसि एहसान आहे। तंहिंखां पोइ अवां सभिनी जा एहसान आहिनि। पर तव्हां इन लाइ तयारु थियो, सभिनी खे तयारु करियो त जेको ग़ुलाम मोहम्मद ख़ान मिशन छॾी उनखे अॻिते वधायो। उहा अॻिते नथी वधे। छो नथी वधे? उन जा सबबु ॻोल्हियो। आख़िर इंसानु आहियो, कंहिं ॻाल्हि ते, कंहिं मसइले ते कंहिंसां ॻाल्हायो, उहो नाकाम पिए थियो। हुन चयो, ॿिए हुनखे चयो त तूं इंसानु आहीं, तुंहिंजो मथो कारो आहे, इंसानु कारे मथे वारो सभु कुझु करे सघे थो, तो में कहिड़ी कोताही आहे? ऐं उहो मूं पंहिंजे अखियुनि सां ॾिठो, उन माण्हू तरक़ी कई। असां अहिड़ा घणेई मिसाल सां महिनत कयूं। असांजी इन महफ़िल में हिकिड़ो असांजो महिरबानी दोस्त वेठो आहे, मिस्टर मोहम्मद सिद्दीक़ थेबो साहिबु, मूंसां गॾु पढ़ियो आहे। तमामु हिकिड़ो महिनती ऐं ग़रीब शख़्स हो। उन महिनत कई, पढ़ियो ऐं तमामु वॾे आला मुक़ाम ते, वॾी जाइ ते पहुतो। ऐं अॼु बि संदसि औलाद सभु पढ़ियल आहिनि, वॾा डॉक्टर आहिनि, सभु कुझु आहिनि, पर तालीम हासिलु करण सां त बुनियादी असांजो जेको बुनियादी निक़्तो आहे सो तालीम हुअणु खपे। हीअ त तालीम कोन्हे जो डिग्री आहे। डिग्री जेकॾहिं कूड़ी आहे त कहिड़े कम जी? अलियत त हुअणु खपे न। तंहिंजे करे आउं सभिनी खे दोस्तनि खे अर्ज़ु कयां। ॿियो अर्ज़ु इहो आहे त टाइम तमामु घणो पियो थिए। अञा महिरबानी साहिबान सभु वेठा आहिनि जा, तव्हां साहिबान तमामु परे जा महिरबानी आहियो, तव्हांखे तकलीफ़ थींदी। तंहिंजे करे तमामु शार्ट मुख़्तसिर अल्फ़ाज़ में आउं ॿ अखर ॻाल्हाए तव्हांजा थोरा मञींदे पंहिंजी जाइ थो वठां।